नासिर नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब वाशिंगटन में अहम मुलाक़ातूं कयूं आहिनि। नाणे वारे वज़ीर अमरीका जे नाणे खाते जे आला अमलदारनि सां मुलाक़ात कई। मोहम्मद औरंगज़ेब अमरीकी कंपनियुनि खे तेल, मादनियात, ज़राअत ऐं IT में सीड़पकारी जी दावत ॾिनी। जारी कल पधिराई में चयो वियो आहे त अमरीका सां वापारी मुआहदे खे अहम अॻभराई करार ॾिनो वियो, जॾहिं त रेकॉर्डिक मंसूबे जा माली मुआवज़ा जल्द तइ करण ते इतफ़ाक़ कयो वियो। ॿिए तरफ़ नाणे वारे वज़ीर इस्लामी तरक़ियाती बैंक जे सदर सां बि मुलाक़ात कई। मुलाक़ात में पोलियो जे ख़ात्मे ऐं तेल फाइनेंसिंग जी सहूलियत में ताउन जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। नाज़रीन, अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ टियों पिया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब वाशिंगटन में अहम मुलाक़ातूं कयूं आहिनि। नाणे वारे वज़ीर अमरीका जे नाणे खाते जे आला अमलदारनि सां मुलाक़ात कई। मोहम्मद औरंगज़ेब अमरीकी कंपनियुनि खे तेल, मादनियात, ज़राअत ऐं IT में सीड़पकारी जी दावत ॾिनी। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त अमरीका सां वापारी मुआहदे खे अहम अॻभराई करार ॾिनो वियो, जॾहिं त रेकॉर्डिक मंसूबे जा माली मुआवज़ा जल्द तइ करण ते इतफ़ाक़ कयो वियो। ॿिए तरफ़ नाणे वारे वज़ीर इस्लामी तरक़ियाती बैंक जे सदर सां बि मुलाक़ात कई। मुलाक़ात में पोलियो जे ख़ात्मे ऐं तेल फाइनेंसिंग जी सहूलियत में ताउन जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो।